अॼु रमज़ान मुबारक जो 17हों रोज़ो आहे। सिंध जी गादी वारे शहर कराची खां वांदा थी हैदराबाद वापसि अची रहिया आहियूं। कराची खां हैदराबाद जे ॿिन्ही पासनि वारा न जबल साॻिया आहिनि ऐं न ई वरी ज़मीन साॻी आहे। ॿिन्ही पासनि खां आली शान आलमी लेवल जा नवां शहर हली रहिया आहिनि, जेके असां सिर्फ़ु फिल्मनि में ॾिठा आहिनि। एक तरफ़ भरिया टाउन, ॿिए तरफ़ DHA, कमांडर सिटी, 7 वंडर वग़ैरह वग़ैरह। हिकिड़नि दोस्तनि जो रायो आहे त नवां शहर ॾियण सां सिंध तरक़ी कंदी ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंध ते वलार थी रही आहे। हाणे उहो त वक़्ती फ़ैसिलो कंदो त छा थी रहियो आहे। मोटरवे जे ॿिन्ही पासनि जी रिकॉर्डिंग दौरान नज़र हिकु मज़ार जहिड़ी इमारत ते पई। सोचो अॼु भला हिन मज़ार जो दीदारी कजे। गाॾीअ मां लही जॾहिं मज़ार ते पहुतासीं त ख़बर पई त हीअ का दरगाह या मज़ार न आहे, पर हीअ त हिकु मस्जिद आहे जंहिंजो नालो बिलाल आहे। बिलाल मस्जिद जेका 50 साल खां क़ाइमु आहे। मस्जिद जे पेश इमाम मोहरम भुट ॿुधायो त 50 साल पहिरियां हीअ इमारत मिडवे होटल हुई। अच्छा, होटल नालो छा हूंदो तॾहिं? मिडवे। अञा ताईं मशहूरु आहे मिडवे जे नाले। मिडवे जतन जी हूंदी न? जतन जी हूंदी आहे जंहिंजे पर मशहूरु नालो अञा बि आहे। उन वक़्तु कराची ऐं हैदराबाद वारो रोड सिंगल हूंदो हो ऐं ॿिन्ही पासनि खां ईंदड़ मुसाफ़िर हिते सुकून सां मानी खाईंदा हुआ ऐं आराम कंदा हुआ। हिन जो चवणो त किन सबबनि करे उहा होटल बंदि थी वई ऐं 50 सालनि खां हाणे हीअ मस्जिद ऐं मदरसो आहे जिते 50 खां 60 शागिर्द इल्मु हासिलु करे रहिया आहिनि। हिन जो चवणो त हिते पीअण जो मिठो पाणी आहे ऐं शागिर्दनि लाइ रहण ऐं खाइण जो ग़रीबाणो हाल हाज़िर आहे। संदसि चवणु हो त को महिरबान दोस्त हिन भलारे महीने में संदसि ज़कात या ख़ैरात ॾेई हिन सवाब वारे कम में हथु वंडाए। असां जॾहिं बिलाल मस्जिद जो विज़िट कयोसीं त संदसि चो तरफ़ ठहियल वॾी भित तमामु आलीशान काशियारे कम सां ठहियल हुई। पीअण लाइ मिठो पाणी मौजूदु हो ऐं लाइट लाइ वापडा लॻल हुई। उन खां अलावा शागिर्द बि मौजूदु हुआ। शागिर्दनि चवणो त हिते पीअण जो पाणी मिठो आहे ऐं लाइट तक़रीबन 24 मां 12 कलाक हूंदी आहे। शागिर्दनि चवणो त खेनि खाइण पीअण लाइ तमामु घणी ज़रूरत आहे ऐं जेके बि हैसियत वारा माण्हू आहिनि संदसि मदद कनि ऐं अञा बि 50-60 शागिर्द ॿिया अचण लाइ आहिनि, पर एॾा वसाइल न आहिनि मदरसे जा जो खेनि रहायो वञे।